वाला आलिही व अस्हाबिही अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िल इलैका व मा उन्ज़िल मिन क़ब्लिक व बिल आख़िरति हुम यूक़िनून। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। वबल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन मौजूद सामीन, अजो को अल्लाह से असां तव्हांखे जेको इज्तिमा नसीब फरमायो आहे, यो सालियानो इज्तिमा अल्लाह से असांखे नसीब करण फरमायो आहे। समूरा चो अल्हम्दुलिल्लाह। कोलाचिन साहबनि जे हिन ॻोठे में हर साल वॾे पैमाने ते अहिड़ी इज्तिमा, अहिड़ो गरजाणी, अहिड़ी कचहरी अल्लाह से असांखे हर साल पंहिंजे फज़ल ऐं करम सां नसीब करण फरमाईंदो आहे। समूरा पंहिंजे अल्लाह साईं जो शुक्रियो अदा कयो। मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ण फरमायो। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाइज़ करण खां पहिरियां मां हज़रत मौलाना
अब्दुल्लाह साईं कोलाजी साहब खे मुबारक थो ॾियां। ऐं हज़रत मौलाना अब्दुल शकूर साहब जिन खे मुबारक थो ॾियां। ऐं जुमला जमात सभु खे मुबारक थो ॾियां जो अल्लाह शेवा खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां अहिड़े क़िस्म जी सादत हर साल नसीब करण फरमाईंदो आहे जो हेॾे वॾे पैमाने ते जलसो रखंदा हो। केतिरा ईमान वारा पंहिंजो ईमान ताज़ो कई वेंदा आहिनि। ईमान वारे जी रूह जी रात जो क़ुरान शरीफ़ जा जलसा आहिनि। तव्हां पंधड़ा करे आया हो, असां भी पंधड़ो करे आया हूँ। ऐं उलमाए किराम वीचारा पंधड़ा करे हाज़िरी ॾियनि था। तव्हां भी हाज़िरी ॾियो था। दुआ आहे त अल्लाह सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे फज़ल ऐं करम सां पंहिंजी महिरबानी ऐं बाज सां छल क़बूल फरमाए। अॼु मां अव्हां जी ख़िदमत में 3 क़िस्म जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुमि। पहिरें क़िस्म जी ॻाल्हि इहा अर्ज़ु कंदुमि त इंसान जे मथां थोरा एहसान इनायतूं महिरबानियूं कंहिंजूं थियल आहिनि। पहिरें नंबर ते इहा आदम जी औलाद ए इंसानो सच ॿुधायो त तव्हांजे मथां थोरा कंहिंजा आहिनि, एहसान कंहिंजा आहिनि, इनायतूं ऐं महिरबानियूं कंहिंजूं आहिनि? अल्लाह साईं। ऐं ॿिए क़िस्म जी ॻाल्हि इहा अर्ज़ु कंदुमि त इंसान जो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे? वॾे में वॾो दुश्मन आहे शैतान, इब्लीस। ऐं 3 क़िस्म ते इहा ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि 3 नंबर ते त इंसान पंहिंजे दिमाग़ खे घुमाए फिराए गौर ऐं फ़िक्र करे त अल्लाह साईं सजण जो चयो थो मञे या शैतान दुश्मन जो चयो थो मञे। इहो असांखे फ़िक्र रखणो आहे। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। वॾे आवाज़ सां ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह। अञा आस्ते था कयो, मानी भी खाई आया हो तभी सुभान अल्लाह आस्ते था कयो। फरमाए वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ओ दुनिया में रहने वालो, मां अल्लाह जा तव्हांजे मथां एॾा थोरा आहिनि, लाहे त नथा सघो, एवज़ो अदा करे त नथा सघो, पर मां अल्लाह साईं तव्हांजे मथां एतिरा थोरा कया आहिनि जो मां अल्लाह जा एहसान थोरा तव्हां ॻणे ई नथा सघो। पर वॾे में वॾो थोरो अल्लाह ताला यादि कराईंदे फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अञा वॾे आवाज़ सां ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह। फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला रसूलम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह
वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ईमान वारो अल्लाह ने फरमायो मां इहो वॾो थोरो क़दमा जो मदीने वारो मिठड़ो मोहम्मद करीम तव्हांखे ॾेई छॾियो। पर वॾो थोरो इहो कि मां जो रसूल मिन अनफुसिहिम। दारियां चओ सुभान अल्लाह। अहिड़ो तव्हांखे इमामुल अंबिया सताजुल अंबिया मिठड़े नाले वारो हज़रत मोहम्मद करीम ॾिनो। मां जो तव्हांजी जिन्स मां तव्हां इंसाननि मां पैदा करे तव्हां इंसाननि खे इज़त वारो बणाए छॾियो। इंसानो तव्हां सां इज़त वारा थियासीं पर मदीने वारे साईं जो सदको जो असांजे बारे में अल्लाह ताला फरमायो फरमाया वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। कसम खणण वारो केरु आहे? जो अल्लाह फरमाए तो मांगे तीन जो कसम आहे, मांगे ज़ैतून जो कसम आहे, मांगे तूर सीना जबल जो कसम आहे, मांगे अमन वारे मके शरीफ जो कसम आहे। लक़द ख़लक़नल इंसान लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। इंसानो तव्हांखे मां अशरफुल मखलूक़ात जो एज़ाज़ ॾिनो आहे, तव्हांखे सभिनि खां VIP करे ठाहियो। इहो भले हुजण जो एज़ाज़ मदीने वारे साईं जे सदको नसीब थियो। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। ओ ईमान वारो अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुवा ख़सीमुम मुबीन। ओ इंसानो तव्हां पंहिंजे ठहण वारी शइ ॾे फ़िक्र कयो त तव्हां शामूं ठहिया हो। वाह जो मां तव्हांजे मथां इनायतूं महिरबानियूं कयूं। ठाहियो कहिड़ी शइ मौत मां वरी इज़त वारो केॾो बणाए छॾियो मां। न तव्हां सोन मां ठहिया हो, न चांदीअ मां ठहिया हो, न पितल मां ठहिया हो, न लोह मां ठहिया हो। अदा तव्हां छा मां ठहिया हो? अन्ना खलक़नाहु मिन नुतफ़ा पाणीअ जे क़तरे मां मटाए सटाए हेड़ो VIP बणाइण वारो केरु आहे? अल्लाह जा एहसान आहिनि। वरी मुक़ाबिला बि अल्लाह साईं सां था कयो। हया नथो हुजे बेहया हुन जा अल्लाह जी ज़ात जा नाफ़रमान था थियो, हुन जा शिरक था कयो। सब चओ त अल्लाह से वहदहु ला शरीक आहे, शरीकनि खां पाक आहे। कहिड़ा कहिड़ा था चओ त अल्लाह से वहदहु ला शरीक आहे। इज़त ॾियण वारो ज़िलत ॾियण वारो केरु आहे? मौत हयातीअ जो मालिक, नफ़े नुक़सान जो मालिक, नंढे मां वॾे करण वारो, पोढ़ो करण वारो, करारे करण वारो, मारण वारो, जो पाणीअ जे क़तरनि मां अणहूंद माहूंद करे घुमाइण वारो अल्लाह साईं आहे। हुन जो एहसान आहे जो पियो असांखे राहे थो, घुमाए थो, फिराए थो। फरमाए तो अलम नजअल लहू 'ऐनैन व लिसाना
वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। फरमाए तो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। ओ अखियुनि वारो, इहो अखियुनि वारो नूर मान नो थमाव। ओ ज़ुबान सां ॻाल्हियुनि करण वारो, कुरान शरीफ पढ़ण वारो, इहा ज़ुबान मानी थमाव। कदें पढ़ो ता अर्रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। कदें पढ़ो ता यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अदा या ज़बान के निया ज़बान ते के जो हुक्म दोले केतरा ज़बान वारा अहिड़ा आहिनि। अल्लाह सिंह राज कसमा ज़बान अथन पर आवाज़ नथो निकिरे। केतरा ही अहिड़ा माण्हू जिन खे अखियूं आहिनि, अखियूं अखियुनि जहिड़ियूं पर नज़र लभे ई नथी। फरमाए तो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। वाह जो अखियुनि वारो बणाए नूर नुमा, वाह जो ज़बान वारो बणाए ॻाल्हाइण वारी ताक़तरनी मां। अरे वाह जो तव्हांखे सुहिणा सुहिणा चप ॾेई तव्हांखे VIP करे छॾियो मां। ये कंहिंजा एहसान आहिनि, ये कंहिंजूं महिरबानियूं आहिनि। ओ दुनिया में रहण वारो इंसान तव्हां वॾी इज़त वारा हो, वॾे मान वारा हो, वॾे शान वारा हो, वॾी फज़ीलत वारा हो। फरमाए तो या बनी आदम कद अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम वरीशा। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। या बनी आदम, आदम जी औलाद तव्हांखे मां अल्लाह से वाह जो ढके छॾियो, तव्हांखे लिबास भी VIP ॾेई छॾियुमि। वाह जो तव्हांखे लिबास ॾेई तव्हांजी उघड़ ढकियुमि। वरी ॿियो फरमाए त तव्हांखे लिबास ॾेई तव्हांजे सूंहं खे वधाए छॾियो, VIP करे छॾियो मां। VIP एॾा मांजा तव्हांजे वञो थोरा आहिनि। ओ ईमान वारो, ये पानी वारो थोरो कंहिंजो आहे? न ॾे पाणी त असां काॾे वेंदासीं? जो पाणी पीअण वारो ॿियो को आहे? फरमाए तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वाह जो अल्लाह से असांजे मथां एहसान कया आहिनि अणगणिया। समूरा जो त इंसान जो दुश्मन केरु आहे? वरी ॿी ॻाल्हि ते अचूं, अदा इंसान जो दुश्मन केरु आहे? शैतान। इनायतूं अल्लाह साईं थोरा अल्लाह साईं जा, वॾे में वॾो थोरो इहो करणु फरमाए जो इस्लाम वारी नेमत नसीब फरमाए, इस्लाम वारो मज़हब नसीब फरमाए। समूरा जो अल्हम्दुलिल्लाह। मुसलमानों वॾे आवाज़ सां जो अल्हम्दुलिल्लाह। इस्लाम नेमत आहे, इस्लाम वारो मज़हब असांजे लाइ वॾो एहसान आहे।
फरमाए तो इन्ना दीन इंदल्लाहिल इस्लाम। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मुसलमानों तव्हांखे अल्लाह से नवाज़ियो आहे जो पाक था खाओ, सुठो था खाओ, भलो था पायो। गैर मुस्लिम कुत्ता था खाइन, गैर मुस्लिम गधा था खाइन, गैर मुस्लिम सूअर जा गोश्त था खाइन, गैर मुस्लिम चमड़ा था खाइन, गैर मुस्लिम किरणियूं था खाइन, गैर मुस्लिम सांडा था खाइन। तव्हां वॾा खुश नसीब आहियो जो अल्लाह से तव्हां असांखे गंदी शइ खां बचाए छॾियो। चीन जे इलाके में वायरस पहुती आहे, वायरस खतरनाक वायरस आहे। एॾी वबा आहे, केतिरा ई माण्हू चीन जा मरी विया आहिनि, केतिरा ई हज़ारनि में बीमारीअ में वठिजी विया आहिनि। ये मास्क का पादल ये ढकिया पिया अथनि मुंहं, तो वबा न लगी, बीमारी न लगी। पर तव्हां असां मुसलमाननि जे मथां अल्लाह ताला एहसान कयो जो अहिड़ो असांखे खाधो खुराक नसीब थी जो में सेहत ई सेहत आहे। माहिरीन तहक़ीक़ कई आहे त चीन खे बीमारी लगी आहे कुतनि खाइण मां, चीन के बीमारी लगी आ गधन खाइण मां, चीन के बीमारी लगी आ किरड़न खाइण मां, चीन के बीमारी लगी आ चमड़न खाइण मां। चमड़ा जेके रात जो घुमंदा आहिनि एॾा, सूअर खाइण मां बीमार थी पिया। इन जे करे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा। ए ईमान वारो जिन भी कलमो शरीफ पढ़ियो आ, पढ़ी त ॾेखारियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। समूरन के घुर्जे त मथे जे वारन खां वठी पेरन जे नहन ताईं इस्लाम जे दायरे में अंदर हलिया अचो। केड़ा केड़ा जो इरादो था कयो त इस्लाम को ॿाहिरि न वेंदो, इस्लाम वारा तरीक़ा हलो। वाह जो दीन इस्लाम असांखे मिलियो आहे। फरमायो मन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु व हुवा फिल आखिरति मिनल खासिरीन। ये इस्लाम वाले मज़हब के छॾे पंहिंजा तरीक़ा अख्तियार कया, पंहिंजे नमूननि सां ज़िंदगी गुज़ारियूं। कलमे शरीफ पढ़ने वाला मुसलमान सदान वाला नमाज़ा पंहिंजे तरीके से दा पढ़न, कलमे शरीफ पढ़ने वाला रोज़ा पंहिंजे तरीके से दा रखन, कलमे शरीफ पढ़ने वाला आज़ान पंहिंजे तरीके से दा ॾियन। अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां। केड़ा केड़ा चौथा त मदीने वाले साईं जो तरीक़ो हलंदासीं। अदा केड़ा केड़ा चौथा त अल्लाह से सां प्यार करे, अल्लाह से जो प्यार खपे। शर्त आयो त मदीने वाले साईं जो तरीक़ो हलो। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ दुनिया में रहन वारो जिकने चाहे साद अल्लाह से सादा प्यार करे, मोहब्बत करे। ओ मुझा नबी फरमाए
ओ मुझा पैगंबर फरमाए साईं शाह जवा फरमाए फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह चो तो मां इमामुल अंबिया जी ताबेदारी कयो तो अल्लाह से तासा प्यार करे जन्नत में बिहारी ओ ईमान वालो नमाज सुबह जी घना रकाता फर्ज आते दा गला 4 कण 5 बरकाता फर्ज पर जे करे को मानू 1:15 बजे रात सा 4 रकाता पढ़े नमाज थी मगरिबी नमाज घना रकाता फर्जा पर जे करें को 1:15 बजे रात सा नेकी जे रात सा 4 रकाता फर्ज पढ़े तो नमाज थी करन जो न थी छो जो इमामुल अंबिया सारी जिंदगी मुबारक मगरिब जी नमाज 3 रकाता पढ़िया सारी जिंदगी मुबारक फजर जी बरकाता फर्ज साईं पढ़दा ही पढ़दा रहा आहिन साईं जे तरीके जे खिलाफ फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना और दुनिया में रहने वालों मुझे प्यारे नबी जो तरीको तहां जे साम्हूं आ हदीस शरीफ जे किताबन में साईं जो तरीको मुबारक लिखियो पियो आ एरो साईं असां खे मिलियो जे बारे में अल्लाह ताला फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जेको जहान जे लाइ रहमत ही रहमत रहमत ही रहमत हेरो साईं असां खे मिलियो जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमायो इन्नका लाला खुलुकिन अज़ीम वाह जो तुझो मुझा प्यारा नबी इखलाक मुबारक आहे हेरो साईं असां खे मिलियो जंहिंजी नबूवत क़यामत ताईं दाइम कायम रहंदी अदा साजो नबी केस ताईं रहंदो आते दा गलायो अदा साजो नबी केस ताईं रहंदो शरो मक्के वारन जे लाइ नबी आया मदीने शरीफ वारन जे लाइ नबी आया सारे दुनिया जे माण्हुनि जे लाइ नबी आहे गलायो फरमाए या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ओ मुझा नबी फरमाए ओ मुझा इमामुल अंबिया फरमाए इन्नी रसूलुल्लाह आते दा करायो सुभान अल्लाह जो आवाज़ा साईं जी नबूवत एडी वसी आ जो इंसान जेके भी हिन सभिन जो अल्लाह साईं जो नबी रसूल नबी आ पर मक्के वारन जे लाइ न मदीने वारन जे लाइ न इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ जेके भी इंसान ने जेके भी माण्हू सभिन जे लाइ नबी आ साईं जी नबूवत जो क़यामत ताईं रहंदी फरमाए तो मा कान मुहम्मदुन वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन मुझो नबी मुझो इमामुल अंबिया आखिरी नबिया साईं फरमाए लो कान मिन बादी नबियन लकान उमर फारूक हेदिया
हज़रत उमर साईं घुरायो उमर फारूक एॾे मूंसां गॾु बि पाण सां गॾु बीहारियो पाण फरमायो हे मुंहिंजो सहुरो आहे हे मुंहिंजो ख़िदमत गुज़ार आहे हिन जी ज़ियारत कयो सभिनी तकियो सभिनी ज़ियारत कई पाण फरमायो लौ कान मिन बादी नबियन लकान उमर जेकॾहिं माखों बाद नबूअत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त उमर फारूक नबी थी वञे हा पर नबूअत जो दरवाज़ो बंदि थी वियो ला नबी अबादी ला नबी अबादी हाणे को भी नबी माखों पोइ न ईंदो पाण फरमायो ओ दुनिया में रहण वारो माखों बाद 30 कूड़ा नबी पैदा थींदा घणा जेके नबूअत जी दावा कंदा पाण खे नबी सॾाईंदा मां इमामुल अंबिया तहांखे ॿुधायो थो वञा त 30 कूड़ा हूंदा 30 दज्जाल हूंदा 30 कज़ाब हूंदा माखों बाद को भी सॼो नबी अचण वारो नाहे मां आख़िरी नबी क़यामत ताईं दाइम क़ाइम आहियां ईमान वारो अॼु आया हो जेके भी अॼु इरादो कयो त इंशाअल्लाह ताला कादियान जी सत्यानाश कंदासीं जेकॾहिं मौलाना फजल रहमान साहब कायद मिलत इस्लामिया हुकुम फरमायो जाथे तव्हांखे कादियानी नज़र अचे देर न कयो जीअरनि खे पूरियो कहिड़ा कहिड़ा इंशाअल्लाह ताला हिम्मत कंदो कादियानी असांजा दुश्मन आहिनि चयो कादियानी जिन नबूअत जी दावा कई असांखे पंहिंजो सोनो नबी पंहिंजे जान खां वधीक प्यारो आहे बचन ॿारनि खां वधीक प्यारो आहे अबे अम्मा खां वधीक प्यारो आहे औलाद खां वधीक प्यारो आहे पर अल्लाह ताला शाहिदी ॾींदे फरमायो अन्नबियु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम ओ मुंहिंजा नबी वाह जो ईमान वारनि सां तुंहिंजो प्यार आहे वाह जो तोसां मोहबत जो तुंहिंजे मथां जानी भी क़यामत ताईं कुर्बान कंदा रहंदा अदा अल्लाह जी शाहिदी सची आहे जो ईमान वारा जो गुनाहगार आहिनि मुजरिम आहिनि ॾोहनि सां भरिया पिया हूं पर साईं जे नबूअत जे मथां जो बर्दाश्त न कंदासीं असांखे साईं जी नबूअत पंहिंजे हर शइ खां वधीक प्यारी आहे ओ ईमान वारो साईं जा सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम असांखे प्यारा आहिनि कहिड़ा कहिड़ा जो त असांखे पंहिंजा सोने नबीअ जा शागिर्द बि प्यारा आहिनि जेके असहाब किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम जिनके बारे में अल्लाह ताला फरमायो असहाबी कन नुजूम फबिअयहिम इक्तदैतुम इहतदैतुम ओ दुनिया में रहने वालो मुंहिंजा सहाबा ईअं अथव जीअं आसमान ते सितारा चमकदा आहिनि मुंहिंजा सहाबा सब नूर आहिनि पाण फरमायो कंहिं बि मुंहिंजे सहाबी हिकिड़े जी तव्हां छड़ो पैरवी कंदा वेंदव त हिदायत वारा थी जन्नत में हलिया वेंदा साईं जे सदको असांखे अहल बैत इज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हुम भी ॾाढा प्यारा आहिनि असां अहल बैत इज़ाम जा गुलाम हूं असां असहाब किराम जा गुलाम हूं जिनके बारे में अल्लाह ताला फरमायो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां अहल बैत इज़ाम जो सर्टिफिकेट काथे लिखियल आहे असहाब किराम जो सर्टिफिकेट काथे लिखियल आहे ये चरिया माण्हू पागल वीचारा भुलियल माउफ दिमाग़ दुआ घुरो त अल्लाह से चरन के सियाणो करे ये पागल आहिनि जेके अहल बैत इज़ाम जे मथां तबरा था करनि ये चरिया आहिनि जेके असहाब किराम जे मथां तबरा था करनि ये खटियल जवान आहिनि ये खटियल अल्लाह जा बाना बानियूं आहिनि फरमाए दो ला
अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह ने फरमाया ये हिदायत ये मां जे तरफ हिदायत ये जन्नत में कामयाब थी पहुंची विया। उन्होंने के मानू गालायन था अबू बकर हेड़ो हो, उमर फारूक हेड़ो, उस्मान हेड़ो, अली मुर्तजा हेड़ो। ओ बेहया वो हया कयो, ओ बेशरम वो शर्म पैदा कयो। असांजो इमामुल अंबिया तो फरमायो ओ अबू बकर सिद्दीक हेड़िया घुरायो। अबू बकर सिद्दीक साईं पाण सां गॾु बिहारियो। पाण फरमायो हे मुंहिंजो सिद्दीक अकबर आ, सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हे मुंहिंजो सहरो आ, हे मुंहिंजो गुलाम आ, हे मुंहिंजो आशिक आ, हे मुंहिंजो परवानो आ। वाह जो इन मुंहिंजे मथां थोरा कया आहिनि, वाह जो इन मुंहिंजे मथां एहसान कया आहिनि। जिन भी मुंहिंजे मथां थोरा कया हा मां सभिनि जा थोरा लाहे वियो आहियां, पर अबू बकर सिद्दीक जा थोरा मां इमामुल अंबिया लाहे ई न सघियो आहियां। साईं फरमायो मां दुआ तो करा अल्लाह से अर्ज़ तो करिया मुझे बदरों क़यामत जे ॾींहुं अल्लाह से अबू बकर सिद्दीक जा थोरा लाई। ओ ईमान वारो एरन जे बारे में घट वध न ॻाल्हाईंदा कयो, मदा ईमान तहां जो हलियो वञे, मदा दर बदर थी वञो, मदा रोईंदा पिटींदा जहन्नम जी बाह में हलिया वञो। अबू बकर सिद्दीक के भी साईं घुरायो, उमर फारूक के भी साईं घुरायो। सजे पासे नो अबू बकर सिद्दीक, खबे पासे नो उमर फारूक। बिनी जा हथ मुबारक पांजन हथन मुबारकन में मिलाए साईं मथे कण फरमाया। नबी मस्जिद शरीफ में बीठा पाण फरमायो सभिनि खे त हेॾे निहारियो, सभिनि खे फरमायो त हेॾे तकियो, सभिनि खे तकराए मुतवजे कराए फरमायो हेॾे त निहारियो। हा कज़ा फिल क़ब्र, हा कज़ा फिल हशर, हा कज़ा फिल जन्नह। जहिड़े नमूने सां असां टही ॼणा हीअं गॾु बीठा हूं, क़ब्र मुबारक में भी गॾु हूंदासीं, जन्नत में भी गॾु हूंदासीं। पाण फरमायो त महशर जे मैदान में भी गॾु हूंदासीं। अज़ीज़ो सच ॿुधाइजो हाणे भी साईं सां गॾु आहिनि कोन न? केड़ा केड़ा गॾनि? हिक जो नालो हज़रत अबू बकर सिद्दीक आ, सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। बे जो नालो उमर फारूक आ, सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। ये साईं जा बई सोहरा वॾी इज़त वारा आहिनि, वॾे मान वारा आहिनि। साईं जा सोहरा वॾी इज़त वारा आहिनि, वॾे मान वारा आहिनि, पर जो साईं जा न्याणा भी वॾे मान शान वारा आहिनि। उस्मान हज़रत उस्मान साईं सब जो रज़ी अल्लाह ताला जंहिंखे ज़ुन्नूरैन जो लक़ब मिलियो आहे। ज़ुन्नूरैन माना साईं जो ॿ न्याणियूं हज़रत उस्मान साईं जे निकाह में आयूं त ॿिनि नूरनि वारो बणिजी जो साईं दा फरमाइनो उस्मान हेॾे था आखिरत में जन्नत में हर नबी सगोर सां को न को रफीक साथी हुंदो, पर उस्मान ज़ुन्नूरैन मां इमामुल अंबिया सां जन्नत में तू मांखे अल्लाह जी मेहरबानी सां अल्लाह जे फज़ल सां रब साईं मूंखे तोखे साथी बनाए ॾींदो। मां सां साथी हूंदे जन्नत में तू मुंहिंजो रफीक हूंदे। साईं फरमाया अली मुर्तज़ा हेॾिया, असदुल्लाह जे लक़ब वारा हेॾिया, मुंहिंजा सौट मुंहिंजा न्याणा। सवाल को सहाबा मां रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, सवाल को सहाबा मां ओ मुंहिंजा सौट ओ मुंहिंजा न्याणा, असदुल्लाह जो लक़ब तोखे मिलियो आहे, वाह जो अल्लाह साईं तोखे लक़ब ॾेई छॾियो आहे। अदा असदुल्लाह माना आतिदा जो, असदुल्लाह माना अल्लाह जो शेर। यो ॾिजण वारो काथे हो, खौफ़ज़दा थियण वारो काथे हो, तक़ीए करण वारो काथे हो,
माण्हू वरी चवनि था त हज़रत अली साईं तकियो कयो नऊज़ बिल्लाह सभु चयो नऊज़ बिल्लाह तकियो माना ज़ुबान ते हिकिड़ी ॻाल्हि दिलि में ॿी ॻाल्हि इहा आहे साईं सिधी जो लफ़्ज़ मुनाफ़िकी असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे त हज़रत अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु वाह जो मुजाहिद हो वाह जो बहादुर हो वाह जो सच्चे ईमान वारो हो मुनाफ़िकीअ जो हुन में शुभ ई न आहे उन्हनि जे बारे में अल्लाह ताला फरमायो उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां जिन जे बारे में अल्लाह ताला फरमायो उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा अल्लाह से फरमायो वाह जो पक्का मोमिन हा वाह जो सच्चा मोमिन हा इन जो ईमान साफ़ ही साफ़ फरमाए तो वॾा मां इन्हनि खां इम्तिहान वरिता अहल बैत इज़ाम जी ईमान जी जांच कयुमि असहाब किराम जे ईमान जी मां जांच कयुमि फरमाए तो उलाइका अल्लज़ीना इम्तहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा मां वॾा इम्तिहान वरिता मान वॾी झांझोड़ कई मान ॾिसां त उन्हनि जे दिलनि में केतिरो ईमान आहे फरमाए तो मां अल्लाह से जांच करे तव्हांखे ॿुधायां थो त उन्हनि जे दिलनि में मां अल्लाह जो ख़ौफ ई ख़ौफ हो तक़वा सां भरियल हा ये मां अल्लाह को सवा कंहिंखो डिॼंदा ई न हा चयो त हज़रत अली मुर्तज़ा अल्लाह को सवा वॾो बहादुर फरमाए तो वलम यख्श इल्लल्लाह ओ दुनिया में रहण वारो मुझे अली मुर्तज़ा मां अल्लाह को सवा कंहिंखो डिॼंदो ई न हो वाह जो बहादुर वाह जो दिलेर वाह जो मुजाहिद वाह जो नमाज़ी हो वाह जो सखी हो जंहिंजी सखावत भी कुरान शरीफ में लिखी पई आहे जंहिंजी नमाज़ भी कुरान शरीफ में लिखी पई आहे जंहिंजी बहादुरी भी कुरान शरीफ में लिखी पई आहे इहो हज़रत अली मुर्तज़ा कीअं मायूस थी पाण खे परेशान करे पोइतों बीहंदो अॻितों ॿियनि खे बीहारींदो जो जेको वक़्तु बीठो पोयों अबू बकर सिद्दीक़ जे जेको वक़्तु पोयों बीठो उमर फारूक जे जेको वक़्तु पोयों बीठो हज़रत उस्मान साईं जे जो रज़ा ऐं ख़ुशीअ सां बीठो हो जो पंहिंजे रज़ा ऐं ख़ुशीअ सां बीठो हो जो पंहिंजे रज़ा ऐं ख़ुशीअ सां बीठो उन्हनि जूं ईदनि जूं नमाज़ा जो क़बूल ॻाल्हायो नथा उन्हनि जे जुमनि जूं नमाज़ा उन्हनि जूं वक़्ती नमाज़ा ये कीअं पंहिंजूं नमाज़ा विञाईंदो कीअं पंहिंजूं नमाज़ा ज़यान कंदो वाह जो इहो बहादुर जंहिंजी नमाज़ जी तारीफ़ क़ुरान शरीफ में आहे असां हेदरी हूं कहिड़ा कहिड़ा हेदरी आहियो अदा हेदरी हो कच्चा कन पक्का सच्चा हेदरी उहे हिन जेके नमाज़ जी इंशा अल्लाह ताला पाबंदी कंदा अॼु खां पोइ इंशा अल्लाह ताला कहिड़ा कहिड़ा चौथा नमाज़ न घुसाईंदासीं चलो जुमे जी नमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे कन ॿिए नमाज़ा बि आहिनि आते था ॻाल्हाए वरी मुंहिंजी वरी ॾुखी ॻाल्हि अची वई तव्हांखे तबियत बारड़ो थी पियो सच ॿुधाइजो जुमे जी नमाज़ फ़र्ज़ु आहे कन ॿिए नमाज़ा बि आहिनि हज़रत अली मुर्तज़ा साईं जो वाह जो नमाज़ी हो सब नमाज़ा पढ़दो हो फरमाए तो तराह मुरकन सुजदन यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना हेदरी साहब खुशियों में जो सुभान अल्लाह खुशियों में असदुल्लाह जा गुलाम सलान वालो खुशी में जो सुभान अल्लाह
केर तो शाहिदी दे जो अल्लाह साईं कासे लिखल जो कुरान शरीफ में फरमाए तो तराह मुरकन सुजदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। नजर रखण वाला नजर कंदा हा, ॾिसण वारा ॾिसंदा हा, ज़ियारत करण वारा ज़ियारत कंदा हा। हज़रत अली मुर्तज़ा साईं कॾहिं रुकू में बीठा हूंदा हा त कॾहिं सजदे में बीठा हूंदा हा। नमाज़ ही नमाज़ में नज़र अचनि, छाजे करे एतिरियूं नमाज़ां पढ़ंदा हा। फरमाए तो यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। उन्हनि जे दिल में इहो ही इरादो हो त अल्लाह साईं मां खां राज़ी थिए। एडियूं नमाज़ां पढ़ियूं जो सीमाहुम निरम ते पंहिंजे हथ त रखो, आसानीअ सां मसइलो सम्झ में अचे। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। एडियूं नमाज़ां पढ़ण वारो हो जो निरम मुबारक दे, पेशानी मुबारक दे, मुंह मुबारक दे सजदनि जा निशान ठही बीठा हा। असां आहियूं नमाज़ी, आहियूं हेदरी, पर नमाज़ खां कीअं था भॼूं जीअं कां कमान खां भॼे। हेदरी साहब हेदरी सराहण सवलो आहे पर अमल करणु ॾुखियो आहे। हज़रत अली मुर्तज़ा वाह जो सखी हो, जो वाह जो काथे लिखी पई आहे सखावत कुरान से। फरमाए वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। वाह जो मिस्कीनन जी संभाल रखण वारो, वाह जो यतीमन जी संभाल रखण वारो, बेगुनाह बेकसूर कैदन जी संभाल रखण वारो हज़रत अली मुर्तज़ा साईं हो, जो जेस ताईं भी कुरान शरीफ दुनिया में रहंदो अली मुर्तज़ा साईं जी तारीफ़ में वाखाण हलदी रहंदी। अल्लाह से इंसान सभिनि खे हज़रत अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सच्चो गुलाम करे रहा। असां सभिनि खे अल्लाह से पंहिंजनि प्यारनि बाननि जी सुञाण नसीब फरमा, कदर नसीब फरमा, बेअदबीअ खां बचा। ए ईमान वारो आखिरी ॻाल्हि तव्हां ॿुधो, हिकिड़ी मां तव्हांखे अहम तो ॻाल्हि कयां। असहाबे काफ़ जो कुतो साईं फरमायो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं माण्हू थी जन्नत में हलियो वेंदो। माण्हू थी असहाबे काफ़ जी ख़िदमत जे करे, असहाबे काफ़ जी ड्यूटी ॾियण जे करे अल्लाह से कुत्ते जे मथां इहा मेहरबानी फरमाईंदो जो कुत्तो माण्हू थी जन्नत में हलियो वेंदो। एक कुरान शरीफ मुझे मथे दिया जेके अहल बैत इज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गारियूं था ॾियनि, जेके असहाबे किराम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गारियूं था ॾियनि, इहे दुनिया में त माण्हू थी वञनि था, पर क़यामत जे ॾींहुं उथंदा त कुतनि जी शिकिल में, खिनज़ीर जी शिकिल में जहन्नम जी बाहि में हलिया वेंदा। इंसानियत वारी शक्ल नसीब न थींदी। ओ ईमान वारो सच ॿुधाइजो। हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ते थो आणियां त इंसान जो दुश्मन केरु आहे? जो शैतान। इहो अहल बैत इज़ाम जी बेअदबी केरु थो कराए? जो शैतान। इहो असहाब किराम जी बेअदबी केरु थो कराए? शैतान। इहो औलिया किराम जी बेअदबी केरु थो कराए? शैतान। इहो बेनमाज़ी केरु थो करे? शैतान। इहो बेरोज़ात केरु थो करे? शैतान। इहो बेदीन करे, अल्लाह जे दीन खां दर बदर करे परे करण वारो केरु आहे? जो शैतान आहे। सभु चओ त इंशाअल्लाह ताला शैतान जे मुंहं में थुका हणी अल्लाह खां पनाह घुरी अल्लाह जा फर्मा बरदार थींदा। शैतान दुश्मन आहे, ॾाॾे आदम जो दुश्मन थियो। ॾाॾे आदम जो दुश्मन हो कन सजणो। अल्लाह ताला फरमायो ला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। आदम जी साईं, हवा जी साईं, जेकी वणेव बिश्त में खाओ, जेकी वणेव बिश्त में पींदा रहो,
का भी तहां के झल पलन नाहे पर ला तक़रबा हाज़ि शजरा इन वण जे वेझा न वञो इन हिकिड़े वण जे बस न त तहां ज़ालिम थी वेंदव ना इंसाफ़ बणिजी वेंदव शैतान ॾाइण दुश्मन आयो कसम खे अल्लाह जी ज़ात जा इब्लीस शैतान कसम आदम हिन वण जो फल त खा आदम हिन वण जो मेवा त खा वाह जो मज़ेदार वाह जो टेस्टिया वाह जो लज़्ज़त खाईंदो वेंदे जन्नत में रहियो वेठो हूंदे जन्नत में नेकारी न मिलई मां न खाधो हो इहो मेवो जन्नत में तड़जी वियुमि कसम जो निभा के खयां शैतान फनसिया आदम आदम अलैहिस्सलाम ॻाल्हि विसरी वई अल्लाह साईं जी नाफ़रमानी करे वेठो वो फल खाधे मेवो खाधे अल्लाह साईं फरमायो ए आदम हाणे जन्नत में निकिरी वञ ए हवा जन्नत में निकिरी वञ हाणे जन्नत में रहण जे लाइ तहां जे जाइ नाहे पर जन्नत जा लटा ऐं कपड़ा भी लाहे हलिया वञ एड़ी वॾे ॾुखे वक़्त में आण वारो केरो जो शैतान हो केरो कपड़ा बिस्त जा कंहिं लाराया जन्नत जा कपड़ा लिबास कंहिं लाराया शैतान बेचारो ॾाढो आदम बिस्त जे वणन जा वॾा पता पटे पंहिंजे शर्मगाह खे लिकाए पियो ॾाढी हवा सां वीचारी बिस्त जे दरख़्तनि जा पता पटे पंहिंजे शर्मगाह खे लिकाए पई रोईंदा वीचारा ज़मीन ते लही आया ओ भरणो ॾाढो आदम ओ लहणो ॾाढी हवा सां रोईंदा रहिया 40 साल रोईंदा रहिया घणा साल 40 साल अल्लाह से वरी मथस मेहरबानी फरमाई फतलक्का आदम मिर रब्बि वरी वाह जो अल्लाह से एहसान कयो आदम अलैहिस्सलाम ॾाॾे जे मथा ॾाढी हवा साण जे मथा लफ्ज़ मुबारक सेखारिया ओ आदम ही लफ्ज़ पढ़ो ओ हवा ही लफ्ज़ पढ़ो कहिड़ा लफ्ज़ रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना ये लफ्ज़ मुबारक ने सिखाया अल्लाह से रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन ओ अल्लाह से सा जुल्म करे विधो आ पंहिंजे नफ्स जे मथां नाइंसाफ़ी करे विधी आ पर तूं रहम न कंदे ओ अल्लाह से तूं माफ़ न कंदे त असां नुक़सान वारा बणिजी वेंदासीं ईअं दर्द मां दाहूं कंदो ॾाढो आदम जबल रहमत ते पहुतो ॾाढी हवा साण जबल रहमत ते पहुता अरफात जे मैदान में पहुता उते दुआ था करण रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना अल्लाह से फरमायो ए मुंहिंजा आदम ए मुंहिंजी हवा वॾी तहां जे मथां कावड़ ही वॾो गुस्सो हो पर हाणे जबल रहमत ते आया हो अरफात जे मैदान में आया हो मां अल्लाह से तहां के जो ऐलान करे ॿुधायां तो त राज़ी थी पियो आहियां बख़्शे छॾियो मां जन्नती करे थो छॾियां अदा मेहरबानी वरी कंहिं फरमाई अल्लाह से पर हो दुश्मन सड़ियो पियो आहे साड़ में अल्लाह से फरमायो ए इब्लीस उसजुदू ले आदम मुझे आदम जो सजदो कयो ओ जिब्राइल अमीन हेॾिया ओ मीकाइल हेॾिया ओ इसराफील हेॾिया ओ इज़राइल हेॾिया तहां ॿिनि मलाइकनि खे बि सॾु करे अचो वॾा मलाइक तहां चारई अचो ओ इब्लीस शैतान तूं बि हेॾिया तुझे जमात जा ॿिया जिन बि अचनि सभिनि खे घुरायो अल्लाह ताला जे हुक्म सां सभु आया रब रहमान फरमायो उसजुदू लि आदम मुंहिंजो आदम साम्हूं वेठो आहे मुंहिंजे आदम जो सजदो कयो ताज़ीमी असां अॼु बि काबतुल्लाह शरीफ जो सजदो कंदा आहियूं रुकू कंदा आहियूं दुआऊं घुरंदा आहियूं अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जी फरमान बरदारी जे मुताबिक़ घुरंदा आहियूं अल्लाह से हुक्म कयो आहे त तव्हां जेका बि इबादत कयो रुकन वारी सजदे वारी त काबतुल्लाह शरीफ ॾे इबादत कयो त मां अल्लाह से तव्हांजी इबादत क़बूल कयां
जंहिंजो ज़िक्र कंदे अल्लाह ताला फरमायो इन अव्वल बैतिन उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां काबतुल्लाह शरीफ वारो बैतुल्लाह शरीफ जे तवाफ़ करण वारो बैतुल्लाह शरीफ जे मुंहुं करे नमाज़ पढ़ण वारो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमाए तो इन अव्वल बैतिन उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन बैतुल्लाह शरीफ जी वॾी इज़त आहे अल्लाह ने फरमायो मुंहिंजो आदम क़िबलो आहे तव्हांजो कयो मुंहिंजे आदम जो सजदो अल्लाह ने फरमायो फसजदू इल्ला इब्लीस काते लिखियल आहे ओ इन कुरान से फरमाया फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर व कान मिनल काफिरीन समूरा मलाक सजदे में हलिया विया समूरा कंहिं बि चूं चड़ा न कई कंहिं बि शोशा न कयो पर इल्ला इब्लीस इब्लीस चयो साईं माखो न थींदी कीअं मां आदम जी इज़त कयां कीअं आदम जो सजदो कयां इल्ला इब्लीस अबा वस्तकबर इनकार करे बीह रहियो वॾाई करे बीह रहियो इनकार काफ़िर नारो करे बीह रहियो अल्लाह ताला फरमायो ओ इब्लीस चरिया तोखे छा थियो आहे छा थियो आहे चरिया तोखे समूरा मलाक सजदे में विया तूं छाजे करे बीठो आहे चए तो अन खैरुम मिन्हु खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन साईं मां भलो आहियां आदम खां आदम खे ठाहियो थी मिटीअ मां मिटीअ जी छा इज़त आहे मिटीअ खे कहिड़ो वैल्यू आहे मां त बाहि ॿरण वारीअ मां पैदा थियो आहियां मां त आदम खां भलो आहियां अल्लाह ताला फरमाए ओ शैतान तुझो दिमाग़ ख़राब आहे मां अल्लाह से ॿुधाए थो छॾियां त पहिरियों नंबर दर्जो मां आदम खे ॾेई छॾियो आहे आदम अलैहिस्सलाम खे पहिरियों दर्जो छो मिलियो जो मदीने वारे साईं जे सदक़े जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम साह मुबारक पियो जिस्म मुबारक में उथण जे लाइ मथे कंधु मुबारक खणी ईअं उथिया त पहिरियों अर्श अज़ीम जी ज़ियारत नसीब थी अर्श अज़ीम जे मथां लिखियल नज़र आयो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त साईं हे कंहिंजो नालो मुबारक आहे इहो केरु आहे अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा आदम हे मुंहिंजो आख़िरी नबी आहे जेको तो इंसान मां तव्हां मां पैदा थींदो जंहिंजे सदको मां तो आदम खे पैदा करणु फरमायो आहे अज़ीज़ो समूरा चयो त इंशाअल्लाह ताला शैतान ॾाइण जे मुंहं में थुका हणंदासीं चयो इंशाअल्लाह ताला अदाहु दुश्मन तो ॾाढो जेको नमाज़ न पढ़ंदो सुबह जो भी नमाज नथो पढ़े शाम जो भी नथो पढ़े रात जो भी न परवाह नथो नमाज की सॼो भरी तो वञे सुबह जो ये नमाज ला परवाह नथो करे फिक्र ही ना है साईं फरमायो जेको नमाज नथो पढ़े सॼो भरे तो त शैतान मुंह में पेशाब करे तो ईमान वारो शैतान दुश्मन जे पेशाब को पाण के बचायो उन जे धक्कन को बचायो अल्लाह से फरमायो शैतान तुझे मथों लानत आ शैतान तुझे मथों लानत आ शैतान तुझे मथों मां अल्लाह से जहन्नम फर्ज करे छड़ियो जहन्नम में तू हलियो वेंदे जन्नत में तुझे लाइ जाइ ना है जे तो से भले जहन्नम में मोकिल पर मुझो अर्ज आ मां के क़यामत ताईं न मार जा जिंदा रख जा अल्लाह से फरमायो तो के जीरो जो रखा त कंदेशा चए तो सुम्मल आतियन्नहुम मिन बैन अयदीहिम व मिन खल्फिहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम
ولا تجد أكثرهم شاكرين چه تو اللہ سے ماں کی قیامت تائیں گیر رکھ جائے شیطان تو چوئی تو ماں آدم جو اولاد اگیوں بیندو مان آدم جو اولاد پویوں بیندو مان آدم جو اولاد سجے پاسے نو بیندو مان آدم جو اولاد کھبے پاسے نو بیندو مان شاکنے ولا تجد اکثرهم شاکرین گھنا ماہوں یہ ماں بھلائے شری نم نا شکر کرے بیہاری نم نا فرمان کرے بیہاری نم پان سان کدو جہنمی کرے وٹھی بیندو مان اجو کیڑا کیڑا انشاءاللہ تعالی ارادو دا کہ شیطان جے اثر میں نہ ہل دو شیطان کے سنجانیوں شیطان دشمن ادا سانجے وڈن جو بھی دشمن ڈاڈے آدم جو ڈاڈی ہوا سان جو اسان جو بھی دشمن انہیں کو اللہ سے کو پناہ گھرو نجی طرف سے اسان کے بچائے رب سے فرمائے تو اما ینزغنک بس آنے پویا لفظ نماز تیاری اتنی وقت ہوتی دو علماء کرام پانچے وقت ساں اوان کے پانچو زیارتوں بھی کرائیں دا بیانات بھی تاکہ انشاءاللہ تعالیٰ بدھائیں دا اجو ارادوں پیدا کہ تو انشاءاللہ تعالیٰ جے کو بدھ دا سے عمل کرے زندگی گزاری دا سے قرآن شریف میں اللہ تعالیٰ فرمائے اما ینزغنک من الشیطان نزغن اما ینزغنک من الشیطان نزغن فاستعذ باللہ او دنیا میں رہنے والو شیطان تاکہ جنہیں گناہ جی دعوت دے شیطان تاکہ رگی ہنے غلط کم جلا تیار کرے فاستعذ باللہ ماں اللہ کو پناہ گھر جو مائی تاکہ بچان والو ہے بی بی زلیخا جے کے سڑیو ان دعا عزیز مصر جی گھر والی عزیز مصر جی زال ستائی دروازہ بند کرے ستنی مار جا ستنی ماری تے وٹھی وئی حضرت یوسف نبی کی چوہدی قالت ہی تلق او یوسف ہیرے دنہار ماں تجھے کرے تیار سے ویٹھی آیا ہیچ اس تو مجھے ہتن میں چابیوں ہیں دروازہ ستائی لاکھ کرے آیا ہے ڈرتی بھی کہیں نہ کر کوئی نہیں دو اجو مجھے خواہش پوری کر اجو مجھے امید پوری کر قالت ہی تلق او یوسف ہیرے دا حضرت یوسف علیہ السلام نے مانا نین کھڑی متھے نہاریو فرمائے دو قال معاذ اللہ او مجھا اللہ سائیں انہاں مائی وڈو مکر کیو وڈی اٹکل کرے کہ ماں کی وٹھی مٹھی آیا متھی مار دے ہانے مان یوسف پھاسی جو آیا تو خون پناہ دو گھرام بچان وارو پناہ دہن وارو تو اللہ سائیں آئے اللہ عظیم فرمائے مجھا یوسف گنتی نہ کر درد مندان کئی دی ماں کی عرض کیوں دی ماں جیت سو کیا ہے ہانے ایک دروازے کے وٹھی لوڈو جنو تو جو کما دروازہ کھولے کرے یہ کنڈا کل فٹوڑے دیندو ماں انہ مائی جے مکرم جد شرائط ایمان والو قرآن شریف میں اللہ تعالیٰ فرمائیو ماں کی عرض قدار ہو قل اعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق اذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد اذا حسد فرمائے تو ماں کی عرض کندہ رہو قل اعوذ برب الناس ملک الناس الہ الناس من شر الوسواس الخناس الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس اے اللہ سے سبن کے شیطان جے شرکوں بچائے سبن کے پان میں اتحاد اتفاق یقیتی وارو ماحول نصیب فرما اے اللہ سے سبن کے نظر بد کو بچائے تو یہ دفعہ پڑھو سبحان اللہ و بحمدہ سبحان اللہ العظیم و بحمدہ استغفر اللہ سمورا پڑھو سبحان اللہ و بحمدہ سبحان اللہ العظیم
व बिहम्दिही अस्तगफिरुल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो सुभानअल्लाह व बिहम्दिही, सुभानअल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तगफिरुल्लाह। समूरा पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।